शहरियन जी तफरी वास्ते नाज़मी दौर में तेल के नाज़म मीर गुलाम अला खान टालपुर तरफ़ां मीर गुलाम अली खान टालपुर नाले सां ही पार्क जोड़ायो वियो हो। उनखां पोइ शहरवासियुनि समेत हिन पार्क जी बदनसीबी चइबी त म्यूनिसिपल कमेटी पारां गुज़िरियल सालनि में हिन पार्क जे सुधारे लाइ टको बि ख़र्च न कयो वियो आहे, जंहिं सबबि पार्क जी हालत ॾींहों ॾींहुं ज़बू हाली तरफ़ वधी रही आहे। जे पार्क में बीठा आहियूं, इहो पार्क मुशर्रफ जे दौर में मीर साहिबान जेको आहे सो पार्क खे अपग्रेड कयो ऐं पार्क में स्ट्रीट लाइटूं लॻियूं हुयूं। पार्क में जेको आहे वॉक करण लाइ जेको आहे पासे में ठहियल आहे जाइ आहे वॉक जी, वॉकिंग ट्रैक ठारायो ऐं ज़बरदस्त जेको आहे साम्हूं उन वक़्त में जॾहिं माण्हुनि खे यादि आहे त पाणी जा फुआरा ॾिसण में ईंदा, पर हींअर तव्हां ॾिसंदा त की न को पार्क में का छबर बि ठल आहे, न को हिते का वज़ू करण जी जाइ आहे, न को हिते जेके फुआरा हूंदा हुआ लॻल हूंदा जंहिंमें ॿार अची माना लुत्फ़ अंदोज़ थींदा या का शइ ॾिसण जहिड़ी थींदी, माण्हू जी दिलि ख़ुशि थिए। हिते जेके माण्हू आहिनि जेके तफ़री लाइ वाहिद जेको मार्ग ठहियल हो टंडे मोहन खान जो ही मीर गुलाम अली पार्क, उहो मुकमल तौर ते तव्हांखे तबाह नज़र ईंदो। करोड़नि जी बजट हुजण ऐं सभई हिते मुलाज़िम हुजण जे बावजूदि रुॻो हिन पार्क जे अंदरि, पर तव्हां पार्क जी हालत ॾिसो त पाणी कोन्हे, वॉशरूम कोन्हे, लाइटूं कोन्हनि, हिते धिकियूं टुटल पियूं आहिनि, माना सॼो निज़ाम धर्म भरम आहे। पार्क अॻे सुठो हूंदो हो, पर पोइ अलाए इंतिज़ामिया जे हिसाब सां ही पार्क टुटियूं कोन को माण्हू अचे को विज़ू करणो आहे या कुझु जिन में जनाज़े जो टाइम हूंदो आहे पोइ उन टाइम ते हणंदा आहिनि, पाणी वाणी लॻाईंदा आहिनि। कैमरामैन सुधीर अहमद शेख सां गॾु हबीब शेख, दत्ती टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।